मसूब भुरगड़ी हो जंहिंमें तमामु ग़रीब तबिको रहे थो कि शाहूकार अमीर कोन था रहनि वीचारा आहिनि दर्ज़ी आहिनि कुझु अटे जूं चकियूं मशीनूं उहे पे हिन लाइट ते हलनि थियूं दर्ज़ को कमु लाइट ते काफ़ी हले थो ऐं उन खां अलावा मस्जिदूं बि आहिनि 3-4 जामे मस्जिद बि आहे जंहिंमें पाणी जी तमामु खोट हूंदी आहे। अफ़सोस असांखे लाइट हिन बिजली वारनि ते आहे जो 4-4 ॾींहं लाइट गुम लॻी पई आहे। हाणे न को कारोबार हले थो त कारोबार ठप बंदि थी वियो आहे मसूअ जो ऐं त मसूअ जा रहवासी तमामु परेशान आहिनि। ज़ाहिर ग़रीब तबिको माण्हू आहे उनखे बिजली हूंदी त कारोबार बि वधंदो हलंदो। हाणे लाइट 3-4 ॾींहं कोन्हे का त किथां उहो कारोबार कनि किथां बचनि जो गुज़र सफ़र कनि। ऐं हिते ख़ाली मसूअ जी न आहे पर आस पास जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि जी बि कटी वई आहे। तक़रीबन हिन में 8-9 ॻोठ आहिनि उन्हनि जी बि लाइट बेगुनाह कटी वई आहे। असीं एसडीओ खे चऊं था या ॿियनि आलादार अहमदार खे अपील कयूं था त बिराए महिरबानी बिजली मसूअ जी बहाल कई वञे इन ॻोठ राजनि जी बिजली बहाल कई वञे। हैस्को मटियारी हुजे या हैस्को हैदराबाद हिन वक़्तु जेका ख़ासि तौर ते वापडा खे जेको प्राइवेटाइज़ पिया कनि ऐं उन में हैस्को जेको आहे ख़ासि तौर ते उहो हिकिड़ो वाइट एलिफेंट बणियल आहे। तक़रीबन ॻोठनि में हिकिड़ो त लोड शेडिंग जो दौरानियो तमामु घणो वधायो वेंदो आहे ऐं गॾोगॾु जेको आहे बिजली जी अण ऐलानियल लोड शेडिंग सां गॾोगॾु 3-4 ॾींहं लाइट कटी वेंदी आहे। को रीज़न कोन्हे। हाणे मसू भुरगड़ी में सॼो कारोबार जेको आहे उहो पोरियत जेके आम हारी मज़दूर उन्हनि जा जेके कमकार आहिनि उहे सभु रुकियल आहिनि छाकाणि जो 3 ॾींहं थी विया आहिनि लाइट कटियल आहे। ऐं इहो हैस्को जो अमलो या जेकॾहिं एसडीओ आहे त इहे रुश्वतखोर आहिनि करप्ट आहिनि ऐं इन्हनि जो इहो आहे त हर वक़्तु त असांखे मंथलियूं ॾियो पैसा ॾियो त असां बिजली चालू रखंदासीं। जेकॾहिं असांखे माना को बि 1-2 ॾींहं गुज़रियो या जेको आहे को मसइलो थियो ऐं असांखे उहा मंथली न मिली त असां बिना कंहिं सबब जे लाइट कटे सघंदासीं ऐं उन्हनि खे को बि पुछण वारो न आहे त इहा नाइंसाफ़ी तव्हां छो पिया कयो। आम माण्हू तव्हां सोचो त हिन वक़्तु बिजली जेका आहे उहा हिकिड़ी बुनियादी इंसानी ज़रूरत बणिजी चुकी आहे। दुनिया जे सभिनी ख़ासि तौर ते अक़वाम मुतहदा जे हिकिड़े इंसानी हक़नि जे चार्टर मुताबिक़ बि बिजली हाणे हिकिड़ो जी पाणी हवा ऐं ख़ुराक जी आहे बिजली हिकु इंसान जी बुनियादी ज़रूरत आहे। त इनखे असीं सम्झूं था त हिकिड़ी इंसानी हक़नि जी आम तौर ते तमामु वॾी लताड़ आहे जंहिंमें माण्हू सख़्तु परेशान आहिनि ॿार बीमार आहिनि हर कमु जेको आहे तव्हां ॿुधायो त जेको आहे बिजली खां सवाइ थी नथो सघे। त इन जे करे असां फौरी तौर ते मुतालबो था करियूं त जेको करप्ट स्टाफ आहे या उन में करप्ट एसडीओ उनखे हटाए ऐं बिजली फौरी तौर ते जेको आहे मसू भुरगड़ी समेत उन जे आसपास जे 15 ॻोठनि जी बिजली बहाल कई वञे। जेको असां एहतजाज कयो आहे उहो लाइट जी बंदिश जेका एसडीओ हथरादू करायो वेठो आहे ऐं पंहिंजा प्राइवेट माण्हू रखियो उन्हनि खां वसूली पिया कनि। हीअ सॼी हिननि जी ड्रामेबाज़ी आहे। हीअ माण्हुनि खां हिननि खे पैसा वसूल करणा आहिनि जंहिंजे बुनियाद ते हिननि मसू भुरगड़ी जहिड़े वॾी आबादी वारे टाउन समेत मुख़्तलिफ़ 15 ॻोठनि जी बिजली कटियल आहे जॾहिं त मनपसंदि इलाइक़नि में बिजली हली रही आहे। ऐं ही हिकिड़ी बुनियादी ज़रूरी सहूलत आहे इंसाननि हक़नि जी ही लताड़ करे रहिया आहिनि ऐं जंहिंखे असां हिन एहतजाज जे ज़रिए असां पंहिंजो आवाज़ ही रिकॉर्ड कराए रहिया आहियूं मीडिया जे तसलसल सां। जेकॾहिं इहा बिजली बहाल न थी त असां वॾी हिकिड़ी तहरीक हलाईंदासीं इलाइक़े में ऐं उन जा ज़िम्मेदार एसडीओ मटियारी हूंदो ऐं उन जा ॿिया छाड़ता हूंदा। क़ौमी अवामी तहरीक पारां ऐं आवाम पारां ॾिसो रोडनि ते निकिती आहे ना हेली एसडीओ जी आहे ना हेली जेकी ऑफिसर लाइनमैन आहे छा आहे रुश्वतखोर आहिनि। असीं चवंदा करप्ट माफ़िया आहे। 2 ॾींहं हिकिड़ो ॾींहुं लाइट ॾींदा आहिनि त पोइ 11,000 वोल्ट खां उतां बिल्कुलु पाण कटे वेंदा आहिनि ऐं 4 ॾींहं लाइट कान हूंदी आहे। जॾहिं को ॻोठाणू को उन्हनि खे मिंथ मेड़ कंदो आहे त उहो रिश्वत तलब कंदा आहिनि त असांखे 10 खां 20,000 रुपया ॾियो त तव्हांखे लाइन लॻाए ॾियूं। पोइ उन में 10,000 वठी लाइन लॻाए ॾियनि था बाबा बकाया बाक़ी 10,000 ॾियो। बाबा ग़रीब आहियूं असीं बिल बि पियारियूं था मीटर असांजा क्लियर आहिनि हर शइ असांजी ओके आहे ऐं वरी जवाब ॼाणायो लाइन कटियो वञनि। उन में मस्जिदूं मुतासिर काफ़ी 4 खां 5 मस्जिदूं आहिनि ॻोठाणा आहिनि कारोबार आहिनि दर्जी आहिनि जिनजो मुसलसल कारोबार लाइट ते हले थो ऐं बिल्कुलु मुतासिर आहिनि ऐं ग़रीब तबिको आहे ऐं उनखे असां परज़ोर अपील था करियूं ऐं जेके बि अमलो आहे उन्हनि खे फौरी उन्हनि ते एक्शन कयो वञे।